अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तो, कल्ह तव्हांजे लाइ असां हिकिड़ी वीडियो ठाही हुई। इन में तव्हांखे ॿुधायोसीं त ही वाटर पंप ऐं सोलर ट्यूबवेल सब्सिडी जेका आई आहे उन में ही फारम कीअं भरिजे। उन में कुझु शयूं रहिजी वियूं जेके तव्हांखे क्लियर करण जी कोशिशि कंदासीं। उन खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश आहे त ही वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। जेकॾहिं नथी पसंदि अचे तव्हां इग्नोर करे सघो था। असां तव्हांखे कुझु नथा चई सघूं, तव्हांखे रिक्वेस्ट करे सघूं था सिर्फ़ु। पहिरीं ॻाल्हि हिकिड़ी तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयूं त ॾिसो आबादगार दोस्तो, असां जेके ही वीडियोज़ वग़ैरह ठाहींदा आहियूं तव्हां आबादगारनि जे चवण ते ठाहींदा आहियूं। असांजो कमु आहे फ़सलनि ते वीडियोज़ ठाहिणु, सब्सिडी ते वीडियोज़ ठाहिणु असांजो कमु कोन्हे को, पर आबादगार चवंदा आहिनि त असां उन हिसाब सां सहूलियत ॾियण जी ऐं सही इंफॉर्मेशन ॾियण जी तव्हांखे कोशिशि कंदा आहियूं त जीअं तव्हां मतिलबु वीट सब्सिडी प्रोग्राम में जेके ग़लतियूं थियूं आहिनि त उहे ग़लतियूं न थियनि। तव्हां यकीन कयो, असां कॾहिं बि गवर्नमेंट खे न चयो आहे त जेको आहे आबादगारनि खे सब्सिडी ॾेई तव्हां परेशान कयो। हिकिड़नि खे सिर्फ़ु मैसेज मोकिलियो, हिकिड़नि खे सिर्फ़ु ATM कार्ड ॾियो, बेनज़ीर हारी कार्ड ॾियो, हिकिड़नि खे सिर्फ़ु DAP जी पेमेंट ॾियो, हिकिड़नि खे सिर्फ़ु यूरिया जी पेमेंट ॾियो, हिकिड़नि खे बैंकनि में लाइनूं ठारायो, हिकिड़नि खे एग्रीकल्चर ऑफिसरनि जूं धिका खारायो। असां कॾहिं गवर्नमेंट खे इहो न चयो आहे। असां इन्हनि सब्सिडी प्रोग्राम जी मुखालफ़त कई आहे। असां इन्हनि शयुनि खां बाग़ी आहियूं। गवर्नमेंट जो कमु आहे, गवर्नमेंट ॾिए थी, जंहिंखे सहूलियत लॻे थी उहो लाज़िमी इन मां सहूलियत मां फ़ाइदो वठे। असां इंफॉर्मेशन तव्हांखे सही ॾींदासीं त इहो असांजो इख़लाक़ी फ़र्ज़ु बि आहे, असांजो इख़लाक़ी हक़ बि आहे। ठीकु आहे। सो आबादगार चवनि था त 6 लख रुपए जो ट्यूबवेल लॻे थो, गवर्नमेंट असांखां 12 लख रुपया थी वठे। आबादगार दोस्तो, असां तव्हांखे कोन्ह चयो आहे त 6 लख रुपया बि ॾियो, 10 लख रुपया ॾियो, 8 लख रुपया ॾियो, 13 लख रुपया ॾियो। हिकिड़ी गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, उन ते तव्हांखे अमल करिणो पवंदो। सभिनी खां पहिरियां तव्हांखे असां हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾींदासीं त 12 एकड़ खां घटि वारे आबादगार इन फारम इन सब्सिडी जे लाइ अहल कोन्हे को। तव्हांजो पाणी जेको आहे 1800 TDS खां घटि हुजे तव्हांजी ज़मीन ते। हालांकि इहो वॾो आहे, 1800 TDS तमामु घणो आहे, जंहिं ते मतिलबु काश्तकारी ॾाढो हिकिड़ो मुश्किल थींदो ऐं हिकिड़ो माना असांजी सोच खां ॿाहिरि आहे। पर इन 1800 TDS ते तव्हांजो फारम मतिलबु क़ाबिले क़बूल आहे, तव्हांजो फारम एक्सेप्टेबल आहे, इलिजिबल आहियो तव्हां, मतिलबु एतिरे ते आहे। हाणे हिकिड़े आबादगार कमेंट में लिखियो त जेको आहे पाकिस्तान जूं या सिंध जूं जेके आहिनि लेबॉर्ट्रीज़ आहिनि उहे माखी खे, शराब खे माखी करणु थी चाहिनि। इहो ॾिसो, हिकिड़े तव्हांजा पंहिंजा मसइला आहिनि, तव्हांजा कमेंट्स आहिनि, असां हुन में कुझु नथा चई सघूं। हिकिड़ी ॻाल्हि, असांजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कंदा कयो, जीअं आबादगारनि जी रहनुमाई थिए। सम्झ में नथी अचे या असांजी ॻाल्हि नथी वणे तव्हां इग्नोर करे सघो था, असां तव्हांखे कॾहिं बि कुझु कोन्ह चवंदासीं। हिन फारम में हिकिड़ी शइ रहिजी वई हुई, जेको डिमांड ड्राफ्ट या फार्मर शेयर डिटेल हुई, उहा रहिजी वई हुई। हाणे इहा ॻाल्हि त क्लियर कयूं था पाण त 12 एकड़ हुजे, 1800 TDS हुजे, ऐं जेके सोलर वाटर पंप आहिनि उन्हनि जो तइदादु असांजी इंफॉर्मेशन मुताबिक़ आहे 65। पूरी सिंध में 65 आहे। ठीकु आहे। सोलर ट्यूबवेल 100 फुट, 150 फुट ऐं 250 फुट वारा जेके आहिनि उहे आहिनि 150 सोलर ट्यूबवेल। सोलर पंप आहिनि 65। सो इन हिसाब सां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं त इहो हिकिड़ो माना सोचे सम्झे क़दम खणंदो। हाणे ही जेके शयूं आहिनि इहे तव्हांखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। ही डिमांड ड्राफ्ट कीअं ठहंदो, ही गवर्नमेंट जे तरफ़ां रजिस्टर्ड हिकिड़ियूं कंपनीज़ आहिनि जेके तव्हांखे सोलर पंप लॻाए ॾींदा। ही वेंडर आहिनि, ही गवर्नमेंट जा मतिलबु कॉन्ट्रेक्टर आहिनि। गवर्नमेंट वटि जॾहिं तव्हां ही पेमेंट जमा कराईंदो, मतिलबु फारम तव्हां कंप्लीट तव्हांजो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां 6 लख रुपया, 8,38,000, 10,38,000 ऐं 13,40,000 रुपए जा डिमांड ड्राफ्ट फारम सां गॾु जमा कराईंदो, रसीद वठंदो, तॾहिं तव्हांजो फारम कंप्लीट थींदो। इन खां सवाइ तव्हांजो फारम क़तई कंप्लीट कोन्ह थींदो। तव्हां जेकॾहिं मिसाल हिननि कंपनी वारनि ॾे वेंदो, ही तव्हांखे सहूलियत ॾींदा। असांजी मार्फत तव्हां कंहिं कंपनी ॾे वेंदो, असां सां राब्तो करे वेंदो, त असां उन शइ जो मतिलबु उन्हनि कंपनी वारनि सां ॻाल्हाईंदासीं या असां सां जेके माण्हू कॉन्टेक्ट में आहिनि उन्हनि खे चवंदासीं तव्हांखे सहूलियत ॾींदा। असां तव्हांजी सहूलियत जे लाइ इहो करे सघूं था त तव्हांखे अथेंटिक सोर्स वारे माण्हू ॾे मोकिले सघूं था, जेको तव्हांखे सुभाणे कमु करे ॾींदो, सही करे ॾींदो।
छो जो गवर्नमेंट इन्हनि खे मोकिलींदी तव्हां ॾे, तव्हांजो कमु इहो करे ॾींदा। 6 लख तव्हां ॾिना, 6 लख ॿिया ॾींदी गवर्नमेंट, उहा इन्हनि कंपनी वारनि खे ॾींदी। इहे वरी तव्हांखे जेको आहे सोलर पंप या सोलर ट्यूबवेल लॻाए ॾींदा। ठीकु आहे। सो हाणे डिमांड ड्राफ्ट मतिलबु इन्हनि जे ठहंदो, तव्हांजी पेमेंट उहा गवर्नमेंट जे मतिलबु या हिननि जे अकाउंट में वेंदी, गवर्नमेंट जे अकाउंट में वेंदी, उहा तव्हां बैंक में जमा कराईंदो। पोइ जेकॾहिं नंबर ऑफ़ गिरोवर्स ज़्यादा थी वेंदा त गवर्नमेंट छा कंदी, कुरानदाज़ी कराईंदी, कुणा कढंदी। पोइ जंहिं आबादकारनि जा ईंदा उन्हनि खे पोइ हिननि कंपनी वारनि खे पाबंद कंदी। हिननि कंपनी जे जेको आहे डिमांड ड्राफ्ट जेको आहे हिननि जे नाले सां जिन जो ठहियलु हूंदो, उन्हनि खे मतिलबु गवर्नमेंट मोकिलींदी त बाबा हाणे हिननि वटि तव्हां सोलर ट्यूबवेल या सोलर पंप जेको आहे लॻायो। इहे कुझु शयूं आहिनि जेके सम्झण जूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त इन सां पाण यादि कंदासीं त हीअ सब्सिडी जेका आहे 12 एकड़ खां घटि वारनि आबादकारनि जे लाइ न आहे। 12 एकड़ हुजे या उन खां वधीक पे हुजे, 1800 TDS ताईं तव्हांजो पाणी जी मयार हुजे। ठीकु आहे। उन खां अलावा तव्हांजी फोती कोटा वारो, इहा असांखे ख़बर कोन्हे, क्लियर कोन्हे को त फोती कोटा वारनि खे मिलंदो या कोन मिलंदो। इहा इंफॉर्मेशन ईंदी त असां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदासीं। सो इहा हिकिड़ी नंढड़ी इंफॉर्मेशन हुई। हिन जे बारे में त उमेदु आहे तव्हां क्लियर थी विया हूंदो 11 नंबर पॉइंट जे बारे में। ऐं हीअ शयूं जेको आहिनि तव्हांखे लाज़मी यादि हुजे त माना जेसीं ताईं तव्हां 6 लख 8 लख 38,000, 10 लख 38,000 ऐं 13 लख 40,000 जेसिताईं न पियारींदो तेसिताईं तव्हांजो फार्म कंप्लीट कोन्हे को, क़ाबिले क़बूल कोन्हे को। सो आबादकार दोस्तों, असां तव्हांजे चवण ते वीडियोस ठाहींदा आहियूं। असांजो कमु आहे फ़सलनि जे बारे में सोचणु, फ़सलनि जे बारे में ॿुधाइणु, मौसमियात जी तब्दीली जा नुक़सान, ग़ैर मयारी जेके ज़हर, ग़ैर मयारी जेके फर्टिलाइज़र हलनि पिया उन्हनि जे बारे में सोचणु, तव्हांखे आगाह करणु। क्वालिटी सीड छा हूंदो आहे, ॿिज जो मयार छा हूंदो आहे, असां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि था कयूं। इन्हनि सब्सिडी ते वीडियोस ठाहिणु असांजो मक़सदु कोन्हे को। असांखे ख़बर आहे त इन्हनि सब्सिडी जे पोयां असांजा आबादकार केतिरा परेशान थिया आहिनि। पर जेकॾहिं वीडियोस नथा ठाहियूं त वरी बि तव्हां ई नाराज़ थियो था त असांखे जेको आहे तव्हां इंफॉर्मेशन सही नथा ॾियो। असां कंहिं बि आबादकार खे इहो कोन चयो आहे त 100% इहा सब्सिडी गवर्नमेंट ॾिए थी। इहा 50% आबादकार जो शेयर हूंदो, 50% गवर्नमेंट ऑफ सिंध तव्हांखे ॾींदी। सो उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो जीअं ॿियनि आबादकारनि जी रहनुमाई थी सघे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।